उस्ताद मोहम्मद सिटी में पानी की कमी के हवाले से पाकिस्तान पीपल्स पार्टी के रहनुमा वज़ीर अली उमरानी, जनरल कौंसलर राजा खान गोल और दीगर ने PHE फेज़ 2 के मकाम पर पानी की किल्लत के हवाले से एहतजाज किया। उनका कहना था कि कई अरसे से वाटर सप्लाई स्कीम फेज़ 2 के तालाब खुश्क हो चुके हैं, जिसकी वजह से उस्ताद मोहम्मद में पानी का शदीद बहरान हो चुका है। गरीब आवाम महंगे दामों पानी खरीद कर इस्तेमाल कर रहे हैं, मगर महकमा PHE और ज़िला इंतज़ामिया ने इस हवाले से कोई भी नोटिस नहीं लिया। मज़ीद इस हवाले से उन्होंने वश न्यूज़ से बातचीत करते हुए कहा, जो फेज़ 2 तालाब आहे, खीरथर में पानी आहे, सारियूं जा बिज पोखनि था, खीरथर पानी हले थो। अॼु महीनो ॿियो टियों महीनो आहे, पानी न आहे असांजे शहर में। चाहे हुसैनाबाद आहे, फिरदौस कॉलोनी आहे, कुर्बान कॉलोनी आहे, पूरे शहर में पानी न आहे। मां गुज़ारिश कयां थो DC के, AC के, खुदारा हर साल जीअं असांखे धरणे ते मजबूर न कयो। अगरि असांखे ईद खां पहिरियां 2-3 ॾींहंनि में पानी न मिलियो, इंशाअल्लाह ताला असां ईद खां अॻु में ई रोडनि ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जियाला रोडनि ते वेंदा। अॻ में बि असां रोड ते वेही पानी वरितोसीं और हिन महिल बि असां पानी वठणु ॼाणूं था। असां DC और AC के और PHE वारे अफ़सरनि खे अपील कयूं, खुदारा असांजो इहो तलाउ खीरथर हले थो, तलाउ छो नथा भरायो? उतां जा पुल बंदि कयो, हुन जा ताक बंदि कयो, खीरथर जो ताक बंदि करो, हिन खे डुंब शाह खे पाणी ॾियो, हिन तलाउ खे भरो न। छो नथा भरो? कहिड़ो ॾोह कयोसीं असांजो शहर वारनि? कहिड़ो कसूर कयोसीं? खुदारा असांजो तलाउ जो पाणी भरो। ज़ाकिर भाई, जीअं तोखे मालूम आहे त हे असां फेज़ 2 जे तलाउ ते मौजूदु आहियूं। पाणी तक़रीबन महीने खां वठी जेको हिननि हलायो, पाणी खे ज़ाया कयो वियो ऐं हिन टाइम तलाउ जी कंडीशन इहा आहे त पाणी ख़ाली लॻो पियो आहे। इंतिज़ामिया बिल्कुलु नाकाम आहे, छो जो जेको आहे न खीरथर में जेको आहे काफ़ी तादाद में जेको आहे न काफ़ी मिक़दार में पाणी मौजूदु आहे। डुंब बि जेको आहे न टहल तक जेको आहे न वही चुकी, लेकिन डुंब मां जेको आहे न इंतिज़ामिया घर सुम्ही करे जेको आहे न तनख़्वाहूं वठनि था पिया ऐं कमु नथा करनि। जेको आहे न अवाम जेका असांजी कुर्बान कॉलोनी जी आहे, उस्ताद मोहम्मद जी आहे, बिल्कुलु जेको आहे न ग़रीब जेको आहे न मज़दूर तबिके सां तालुक़ु रखे थी पई, जेको पाणी पीअण जे हद तक बि जेको आहे न ख़रीद करे नथा पी सघनि, त उहो कपिड़ो लटो जेको आहे न इहो कीअं धोईंदा? जेको आहे नाहिल इंतिज़ामिया जेको आहे न पंहिंजो जेको आहे किरदारु अदा करे, जेको आहे 2-3 ॾाहड़नि जे अंदरि जेको आहे पाणी मुयसरु करे, न त असां हर साल जीअं जेको आहे न हिकिड़ो असांजी जेका रूटीन आहे उनखे बरक़रार न रखनि त असां रोड ते वेही पाणी वठूं ऐं असां पाणी वठणु ॼाणूं बि था। इंतिज़ामिया खे गुज़ारिश आहे, आला इंतिज़ामिया खे बि गुज़ारिश आहे त बराए महिरबानी जेको आहे न अवाम ते खुदारा तर्स करे जेको आहे न असांजी इहा जेको आहे न बुनियादी सहूलियत आहे जेका उन को असांखे मरहूम न रखियो वञे, न त ॿी सूरत में दमादम मस्त कलंदर थींदो। मुज़ाहिरीन का कहना था कि PHE वाटर सप्लाई स्कीम फेज़ 2 के तालाब खुश्क होने की वजह से उस्ताद मोहम्मद की आवाम सख्त परेशान है। अगर ज़िला इंतज़ामिया उस्ताद मोहम्मद और महकमा PHE उस्ताद मोहम्मद ने 3 दिन के अंदर PHE के तालाबों में पानी स्टोर नहीं किया तो उनके खिलाफ सख्त एहतजाज किया जाएगा। कैमरामैन जफ़र अली के साथ ज़ाकिर हुसैन, वश न्यूज़, उस्ताद मोहम्मद।